उन्हनि खे नओं जीवन मिलंदो आहे। हिकु दफ़ो कंहिं माण्हू खे ज्योतिषी चयो भई तुंहिंजी जेका उमिरि आहे उहा ॾाढी घटि आहे, तूं वधि में वधि 30-35 साल, त चई मुंहिंजो ॿार एॾो नंढो आहे ऐं मां 30-35 साल में वेंदुसि हली त मुंहिंजे ॿार खे वरी केरु ॾिसंदो। चईंसि भला हिकु कमु कर, तूं ॿार जो नालो रखी छॾ नारायण। छा रखी छॾंदो नालो? त तूं उथंदे वेहंदे कंहिंजो नालो खणंदे। ऐं वीचारी खे जॾहिं बीमार थिए हिकु ॿ दफ़ा ईअं थियो भई बसि हाणे मरण ते आहे त पोइ छा कंदो, पुट खे सॾु कंदो, पुट खे आवाज़ ॾे नारायण नारायण, हिनखे नई ज़िंदगी मिली वञे। ईअं कंदे कंदे भाई 80-90 सालनि जो ॿुढो थी वियो, पोइ वरी हुनजी मृत्यु थी। त हिकु नाम सिमरन सां बि असांखे लंबी हयाती मिली थी सघे। इन करे बाबा खे इहो ई प्रेयर करूं भई असां खां पंहिंजो नाम न भुलाए, सभु कम छॾे करे बि असांखे पहिरियों भक्ति, सत्संग, मंदिर, सेवा उन लाइ टाइम कढणो आहे। बोल गोदरी वारे घनश्याम की। त सभई मिली करे चवरायो बाबा बाबा अपनी दीवानी पे एक कर्म कमा लेना, बाबा अपनी दीवानी पे कर्म कमा लेना। जिस दिन मैं तुझे बोलूं, जिस दिन मैं तुझे बोलूं, दुनिया से उठा लेना, बाबा अपनी दीवानी पे एक कर्म कमा लेना, बाबा अपनी दीवानी पे कर्म कमा लेना। डरा हूँ मैं मगर चौखट पे पड़ी हूँ मैं, डरा हूँ मैं मगर चौखट पे पड़ी हूँ मैं। जब नजर पड़े तेरी सदकों से लगा लेना, जब नजर पड़े तेरी